सकरन जे धर्मशाला वारी घिटी ऐं शाही बाज़ार जी कुंड ते दुकानदार बबलू दीवान जे दुकान खे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई, जंहिंजे करे दुकानदार पारां ॾियारीअ जी ख़ुशीअ में विकिरे लाइ घुरायल हज़ारे फटाका बाहि सबबि फाटी पिया, जेके सवनि जी तइदाद में फायरिंग नुमा हुआ। मरहलेवार फाटण सबबि दुकानदारनि ऐं शहरनि में भाॼ पइजी वई। आवाज़ एतिरा त बुलंद हुआ जो शहरी ऐं आसपास जा माण्हू ज़िलज़िलो या को शहर ते वॾो हमलो सम्झी पंहिंजा दुकान छॾे विया। जॾहिं त घरनि मां पिणु माण्हू ॿाहिरि निकिरी आया। काफ़ी देरि खां पोइ फटाकनि जी आवाज़ बंदि थियण जी ख़बर पवते माण्हुनि मोटण जी कई। फायरिंग नुमा आवाज़ तॾहिं बंदि थिया जॾहिं समूरा फटाका फाटी पिया। होॾां बबलू दीवान ॿुधायो त ॾियारीअ जी ख़ुशीअ में कारोबार जे सिलसिले में फटाका घुराया हुआ, जेके शॉर्ट सर्किट सबबि फाटी पिया, जंहिं सबबि हिकु पासे शहरनि खे तकलीफ़ पहुती त ॿिए पासे मूंखे माली नुक़सानु पहुतो आहे। होॾां को बि जानी नुक़सानु न थियो आहे। वाक़े बाद सकण पुलिस ॼाणायल दुकान ते पहुची दुकान बंदि कराए छॾियो आहे।